अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं जनरल नॉलेज जो पार्ट जेको सिंध यूनिवर्सिटी जी 3 अक्टूबर वारी प्री एंट्री टेस्ट में अची चुको आहे। त जीअं जेके 6 नवंबर ते टेस्ट ॾियण वेंदा त उन्हनि खे अंदाज़ो थी वञे सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट में जनरल नॉलेज जा कहिड़ा कहिड़ा क्वेश्चन अचनि था। पास्ट पेपर्स मां जनरल नॉलेज ते असांजो ॿियूं वीडियोस भी ठहियल आहिनि, तव्हां उहे भी ॾिसी सघो था। ऐं ही वीडियो स्पेशली इन करे आहे त रिसेंट क्वेश्चन्स आहिनि, इन्हनि में कुछ करंट अफेयर्स भी आहिनि, त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त कहिड़नि करंट अफेयर्स जी प्रिपरेशन करणु खपे, किथां सिंध यूनिवर्सिटी करंट अफेयर्स जा क्वेश्चन खया आहिनि त जीअं तव्हांखे आसानी थिए प्रिपरेशन में। तो ही थोड़ो ब्लर्ड आहे, इन करे मां क्वेश्चन पढ़ंदुसि, करेक्ट ऑप्शन तव्हांखे ॿुधाईंदुसि। इन में जेको जनरल नॉलेज में फर्स्ट क्वेश्चन आयो उहो हुयो द कैपिटल सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया इज। ऑस्ट्रेलिया जो कैपिटल सिटी कहिड़ो आहे, उन जा 4 ऑप्शन हुया A, B, C ऐं D। ऐं इन में जेको डी ऑप्शन हो कैनबेरा, ये सही आहे। हाणे इन ते तव्हां ॿिया जेके मशहूर कंट्रीज आहिनि उन्हनि जा कैपिटल सिटीज तव्हां यादि करे छॾियो, त इहे तव्हां कैपिटल मैक्सिमम जेतिरा यादि करे सघो उहे यादि करे छॾियो, स्कोर सुठो करण में मदद मिली वञे। नेक्स्ट क्वेश्चन हुयो व्हाट इज द करेंसी ऑफ रशिया। रशिया जी करेंसी कहिड़ी आहे, त इन जो जेको ऑप्शन ए आहे रुबेल, इहो करेक्ट आंसर आहे। जनरल नॉलेज में टियों क्वेश्चन हुयो लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ राइस इन द वर्ल्ड। वर्ल्ड में जेको लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ राइस आहे वो कहिड़ो आहे, त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो चाइना आहे। इन में 4 ऑप्शन मौजूद हुया, ए रशिया, बी इंडिया, सी पाकिस्तान ऐं डी चाइना। इन में जेको करेक्ट ऑप्शन डी आहे उहो चाइना आहे। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन हुयो विच कॉन्टिनेंट लाइज इन द ईस्ट ऑफ एशिया। ईस्ट ऑफ एशिया जे कहिड़ो कॉन्टिनेंट आहे, कहिड़ो खंड आहे, त इन में जेको ऑप्शन हुया ए यूरोप हुयो, बी अफ्रीका हुयो, सी ऑस्ट्रेलिया हुयो ऐं डी नॉर्थ अमेरिका। त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे, नॉर्थ अमेरिका। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे द करंट कैप्टन ऑफ पाकिस्तान क्रिकेट टीम ICC मेंस T20 वर्ल्ड कप। T20 वर्ल्ड कप हले थो ऐं इन में सभिनी खे ख़बर आहे जेको करंट कैप्टन आहे पाकिस्तान जी टीम जो उहो आहे बाबर आज़म। उन खां पोइ जेको क्वेश्चन आहे राइट ब्रदर्स आर एसोसिएटेड विथ राइट ब्रदर्स छा सा एसोसिएट आहिनि, त इन्हनि जेको आहे एरोप्लेन ठाहियो हो, त इन्हनि जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो ए आहे, एरोप्लेन। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे त फेमस फिलोसोफर एरिस्टोटल बिलोंग टू, किथां बिलोंग थो करे, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे डी, ग्रीस। इन खां पोइ इन विच ईयर पाकिस्तान एक्सप्लोडेड न्यूक्लियर टेस्टिस, जेके न्यूक्लियर टेस्ट कया उहे पाकिस्तान कॾहिं कया। इन में ऑप्शन मौजूद आहिनि ए 1997, बी 1999, सी 1998, डी 2000। इन जो करेक्ट ऑप्शन सी आहे 1998। इन सां रिलेटेड ॿियो क्वेश्चन ईंदो आहे त कहिड़ी प्लेस ते पाकिस्तान पंहिंजा न्यूक्लियर टेस्ट कया हुआ, त उहे हुया चाकी हिल्स। नेक्स्ट क्वेश्चन हुयो द हेडक्वार्टर ऑफ यूनाइटेड नेशंस इंटरनेशनल चिल्ड्रंस इमरजेंसी फंड, जेके असां यूनिसेफ चवंदा आहियूं, उन जो जेको हेडक्वार्टर किथे आहे, त उन जो हेडक्वार्टर जेको आहे उहो न्यूयॉर्क में आहे, बी ऑप्शन इन जो करेक्ट आहे। FATF स्टैंड्स फॉर। नेक्स्ट क्वेश्चन हुयो FATF स्टैंड्स फॉर, इन में जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स, जेको ऑप्शन डी आहे, इहो करेक्ट आंसर आहे। व्हाइट पोर्शन ऑफ नेशनल फ्लैग ऑफ पाकिस्तान रिप्रेजेंट, जेको व्हाइट पोर्शन आहे उहो छा के रिप्रेजेंट थो करे, त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे बी, माइनॉरिटी। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे हु इज द करंट फॉरेन मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। करंट फॉरेन मिनिस्टर पाकिस्तान जो केरु आहे, उहो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी। इमरान खान जी हुकूमत में इहो केरु हुयो, शाह महमूद कुरैशी हुयो। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे द मैग्नीट्यूड ऑफ अर्थक्वेक इज मेजर्ड बाय, जेका अर्थक्वेक जी मैग्नीट्यूड आहे उहो छा सां मेजर कयो वेंदो आहे, त इन जो जेको ऑप्शन हुया उहे हुया ए रेक्टर स्केल, बी लाइकर्ट स्केल, सी थर्मोमीटर, डी वर्नियर क्लिपर। इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो ए आहे, रेक्टर स्केल। हाणे इन में जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे इहो आहे हाउ मेनी टोटल डिस्ट्रिक्ट्स आर सिंध। सिंध में टोटल डिस्ट्रिक्ट्स घणा आहिनि, त इन में जेको आहे क्वेश्चन ते थोरो कंफ्लिक्ट पैदा थो थिए। त हींअर जेको सिंध में टोटल जेको डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहे 30 आहिनि, जेको क्यामाड़ी न्यू डिस्ट्रिक्ट थियो आहे कराची में, उन सां मिलाए करे 30 आहिनि। ऐं जेके ओल्ड मुताबिक़ ओल्ड कोर्सेज या ओल्ड बुकनि में जेको आयल आहे वो 29 आहे, बी। तव्हां जेकॾहिं वेबसाइट ते चेक कंदा पाक MCQs वग़ैरह, उन ते तव्हांखे 30 मिलंदा, पर जेकॾहिं तव्हां ऑफिशियल सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी वेबसाइट ॾिसंदा 29 को
उन खां पोइ आहे विच ऑफ दी फॉलोइंग वाइस चांसलर ऑफ सिंध यूनिवर्सिटी इज बरीड एट मेन कैंपस ऑफ सिंध यूनिवर्सिटी। सिंध यूनिवर्सिटी जो कहिड़ो जेको वाइस चांसलर आहे उहो सिंध यूनिवर्सिटी में ई दफ़न थियल आहे। इन में जेको आहे ए प्रोफेसर आबिदा ताहिरानी, बी अल्लामा आया कादी, सी प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अहमद मुगल। इन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे, बोथ ए एंड बी। ये ॿई सिंध यूनिवर्सिटी में ई मदफन थियल आहिनि। उन खां पोइ आहे लेफ्टिनेंट जनरल सरफराज सुमरो वाज माइटर्ड ड्यूरिंग इन बलोचिस्तान। बलोचिस्तान में जेको सरफराज सुमरो लेफ्टिनेंट जनरल हुयो उहो शहीद थी वियो। उहो हींअर जेको फ्लड आयो, फ्लड रिलीफ ऑपरेशन पिया कनि, हू उन में शहीद थी वियो। इन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो सी आहे। और उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे हु इज द फर्स्ट फीमेल जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी फर्स्ट फीमेल जस्टिस केरु आहे? इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे हु इज द फर्स्ट फीमेल जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान। इन जो ए ऑप्शन करेक्ट आहे, आयशा ए मलिक। ये कुछ जनरल नॉलेज जा क्वेश्चन हुआ जेके सिंध यूनिवर्सिटी जी इंट्री टेस्ट में आया हुआ लास्ट टाइम। उम्मीद था कयूं तव्हांखे हेल्प मिली वई हूंदी। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।